असांजे आवाज़ सिंध न्यूज़ जे रिपोर्टर रहीम बख्श अबरो जी रिपोर्ट मुताबिक़ डोकरीअ में बर्फ़ कारखाने में मालिक अलीगुल शेख जी बिजली वारे मीटर जो ॿाहिरियों शीशो को ॿार या कंहिं वॾे माण्हूअ पत्थर हणी भञी फरार थी वियो। राति गुज़रण बैदि सुबुह SHO ममता सियाल पारां बेगुनाह दुकानदारनि जे चौकीदार करीम बख्श उर्फ़ कमाल अबड़ो खे 3 ॾींहं खां गिरफ़्तार कयो वेठो आहे। बर्फ़ कारखाने जो मालिक जो चवणु आहे त 3 ॾींहं राति जो खड़को थियो त मुंहिंजो नौकर जागी पियो। तकिड़ो उहो ॿाहिरि निकितो, ॾिठऊं त को चौकीदार नज़र न आयो, बसि माण्हू मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआ। वधीक ख़बर नाहे। असां SHO ममताज़ सियाल खे हाई कोर्ट जे रीडर खां प्रेशराइज़ करायो आहे त असांखे उहो जवाबदार ॾिए त हीउ बेगुनाह हिन मिसकिन चौकीदार खे बुख ॾुख ते विहारियो वेठो आहे। मालिक जो वधीक चवणु हो त हिन चौकीदार खे मां चौकी बि न ॾींदो आहियां, न ई ही मुंहिंजो को ॾोही आहे। उन बावजूदि SHO जवाबदार न ॾेई रहियो आहे। CCTV बि साम्हूं अची वई, मगर जांच बि नथो करे। चौकीदार जे वारसनि जो चवणु हो त असांजे माण्हूअ खे बेगुनाह 3 ॾींहंनि खां लॉकअप करण वारे SHO अॼु रिश्वत जी घुर कई आहे। असां रिश्वत छो भरियूं, कहिड़ो चोरी कई आहे या खून कयो आहे? SSP नोटिस वठे।